Ladies and gentlemen, the show is about to start in 3, 2, 1. आयो लाल सभई चओ झूलेलाल। 33 सवाल जो सही जवाब आहे डी। माण कटोरे खां थोरो परे ठहियल खूह जो नालो वालंबो खूह आहे। सवाल चोटियों, वालंबो जो पाणी रोगियुनि लाइ कहिड़ो कमु कंदो आहे? ए जीवनदान, बी दवा, सी मन जी शांति, डी लंबी उम्र। अहिड़ा ही ॿिया वीडियो ॾिसण लाइ सिंधी समाज एकता चैनल खे लाइक, शेयर ऐं सब्सक्राइब कजो।